हदीस पाक का सही बुखारी है मुस्लिम जे अंदर हबीबन करीमन फरमायो इदा दखल रमदान फुतिहत अबवाबुल जन्नह व गुल्लिकत अबवाबुन नार। साईं फरमाइन था जी रमजान जो चंड बीहे थो तो चंड रमजान जे ॾिसण सां अल्लाह तबारक व ताला जन्नत जा दर खोले थो छे ऐं जहन्नम जा दर बंद करे थो छे। ऐं ॿी रिवायत में ये आ त फुतिहत अबवाबुर रहमा अल्लाह ताला रमजान जे चंड जे ॾिसजण सां पंहिंजे रहमत जा दर खोले थो छे। पुट ॾिसो दरवाजो खोलबो उहो आ जेको ॻाल्हायो ऐं बंद उन खे कबो आ जेको खुलियल हुजे। अल्लाह ताला तो फरमाए त फुतिहत अबवाबुल जन्नह। हबीबन फरमायो त जन्नत जा दरवाजा चंड रमजान ॾिसण सां कुछ तव्हां बि ॻाल्हायो कुछ मां ॻाल्हायां न त वल में सिराकी हले था समझो। दरवाजो बंद उहो थींदो आहे जेको खुलियल हूंदो आहे खोलबो उन खे आहे जेको मदीने वारे साईं फरमायो त पूरो साल जेके दरवाजा बंद हुया रहमत वारा जन्नत वारा हेडो चंड रमजान जो नजर आयो ऐं रब फरमाए थो त ये मुझे रहमत जा दर खोले छयो। पूरो साल जेके अज़ाब जा जहन्नम जा बाहिन वारा दर खुलियल हुया रब तो फरमाए त मुझो रमजान अची वियो आ हाणे मुझे जहन्नम जा दर बंद करे छॾियो। सुभान अल्लाह। वसुलसिलत शयातीन रमजान जे अचण सां रब ऐलान थो करे त मलाइको जेके शरीर शैतान आहिनि जेके माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि उन्हनि शरीर